अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सी रहे 4 JDO न्यूज़ ऐं वज़ीर उंडड़ ख़बर शामिल कयूं था। दिलदार चांडियो जी कमिश्नर शहीद बेनज़ीर अब्बास सैयद मोहसिन अली शाह चयो आहे त मलह सिंध जी क़ौमी रांदि आहे ऐं क़ौमी सूंह आहे जेका सिंध खां सवाइ हाणे ॿियनि सूबनि में खेॾी वञे थी। हुन सकरनमी ऑर्गेनाइज़र मोहम्मद सालिह कीरो पारां सकरनमी 2 रोज़ा शहीद राणी बेनज़ीर भुट्टो मलह मलाखड़े जे इफ़्तिदा वक़्तु मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो इफ़्तिदा वक़्तु टाउन कमेटी सकरण चेयरमैन सैयद मुरियम शाह ऐं सकरण प्रेस क्लब जनरल सेक्रेटरी काज़ी जावेद अमर सनाई पिणु मौजूदु हुआ। हिन वधीक चयो त रांदियुनि जे हवाले सां हर मुल्क ऐं इलाइक़े जी पंहिंजी सुञाणप हूंदी आहे। उन हवाले सां सिंध जी सुञाणप मलह रांदि आहे। कमिश्नर हुन मौक़े ते मलह खटींदड़ पहिरीं जोड़ जे पहलवाननि खे रोक रक़म बि ॾिनी ऐं खेनि दाद पिणु ॾिनो ऐं दरगाह पीर कामिल शाह जे गादी नशीन पीर मुख़्तियार शाह जे भाउ सैयद मस्त मुनीर शाह मोहम्मद सालिह कीरो ऐं सोशल वर्करनि खे पिणु अजरकूं पारायूं। रांदि में वॾो जोश ऐं ख़ुरोश ॾिसण वटां हो। उन मौक़े ते राजा इरशाद कीरो रफ़ीक चांडियो मोहम्मद सिद्दीक़ मंगियोर ॾाढो चांडियो पिणु मौजूदु हुआ जिन मलाखड़े जे रांदीगरनि खे शाबाश ऐं इनाम पिणु ॾिना। जॾहिं त नौजवान मलह पहलवान गुलाम हुसैन पठाण जो ज़िक्र ऐं वाह थींदी रही। वधीक ख़बरुनि अपडेट लाइ ॾिसंदा रहो 4 JDO न्यूज़।